अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा ऐं दोस्तनि ताईं हीअ वीडियो ज़रूरु शेयर कंदा। दोस्तों, जेको यूसुफ जी माउ आहे सुहिणी, उहा रेस सां ॻाल्हाईंदो घणो। रेस उनखे पोइ दाबा ॾींदो, दड़का ॾींदो। रेस उनखे ईअं चवंदो त मां तोखे नथो चवां, तूं वञी थो मथे ते चढ़ंदो। तूं मूं जे हूंदे घणे ॻाल्हाए वियो, हाणे माठ कर या त मां तोखे बंगले मां कढी छॾींदुसि। ऐं ॿिए पासे यूसुफ पंहिंजे पीउ खे चवंदो त तूं राणी जे मथां हुकुम हलाए चुको आहीं। पोइ यूसुफ जी पीउ यूसुफ खे चवंदो त हा, मां उनजे मथां हुकुम हलाए चुको आहियां। उनखे कावड़ मां चवंदो त पोइ राणी उन विच में टिपो खाईंदो त तूं मूंखे चई न चुको आहीं त ॿियो केरु चई चुको आहे। ऐं ॿिए पासे जेको दोस्तो निवाज़ आहे, उहो रेसाणी सां फ़ोन ते ॻाल्हाईंदो। हाणे उनजे बंगले ते कॾहिं बि न वेंदो, छो जो रेस मना करे छॾियो। ऐं ॿिए पासे कमदार इहो ख़्वाबु पियो ॾिसंदो त मूंखे चाचो सजरो करे थो संग ॾिए सनम जी। अगरि इहा संग मूंखे न मिली त मां ॿिए कंहिंखे बि थियण न ॾींदुसि। असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं। वधीक वीडियो ॾिसण चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा। त पंहिंजो ख़्यालु ज़रूरु रखंदा। असांखे